नाज़रीन आवाज़ टीवी जे प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में अव्हांखे भलीकार। नाज़रीन असां अॼु पंहिंजे प्रोग्राम में कंटिन्यू कंदासीं फॉलोअप शहीद नसरुल्लाह गडाणी जे केस में ऐं हुन में असांजी कोशिशि आहे जेका अपडेट अॼु जी थी आहे उहो तव्हां ताईं पहुचायूं। जेतोणीकि का वॾी अपडेट आहे न, पर मां कोशिशि कयां थो त हुन अपडेट में तव्हांखे हुन जा मुख़्तलिफ़ जेके इंफॉर्मेशन आहे उहे ते पहुचायूं ऐं हुनजो को तजियो तव्हांजे साम्हूं रखूं। असां कोशिशि कयूं पिया त छाकाणि त इज़ वेरी सेंसिटिव केस ऐं हिकिड़ो क़तल थियल आहे, कातिल केरु आहे, अञा ताईं ब्लाइंड मर्डर आहे, जीअं कल्ह बि असां पंहिंजे प्रोग्राम में चयोसीं। इन ब्लाइंड मर्डर खे उन तरीक़े सां ई असांखे अॻिते हलणो पवंदो ऐं हींअर वेही असां फ़तवा ॾियूं या कंहिं मामले खे हिकिड़े तरफ़ पासे खणी वञूं, इहा मां सम्झां थो त इहा सहाफ़ती बदयानती थींदी ऐं असांजी इहा कोशिशि आहे जेका ओरिजिनल ॻाल्हि आहे ऐं जेके इंफॉर्मेशन साम्हूं अचे पई हुनजे बेसिस ते तव्हां ताईं इहा ॻाल्हि पहुचायूं। हिन ते थोरो अॻिते वञण खां पहिरीं मां चाहियां थो त अॼु जेका शहीद नसरुल्लाह गडाणी जी वालदा आहे, अमड़ आहे, उहा थाणे ते आई ऐं केस दाख़िल करण लाइ थाणे ते पहुती ऐं हुते धरणो बि ॾिनो। उहा हुन छा ॻाल्हायो आहे जी थोरो तव्हां ॾिसी वठो, उनखां पोइ तव्हांखे मां फर्दर डिटेल ॿुधायां थो। असां चवंदा कातिलनि खे गिरफ़्तार कयो, ॿियो त इहो पकड़ियो। हाणे छियूं ॾींहं अॼु कुझु न थियो अॼु ताईं, छड़ा इहा मोबाइल असांजा तस्वीरूं कम जा त न आहे। जीअं वण जो छां जो हेठि माण्हू बीहंदो, तव्हां सॼो वण जो छां कुझु कंदो, इहो ॿुधाईंदी आहियां जो अॻे 2 साल उन कया आहिनि फायरिंग, ॿियो असांजो दुश्मन को ॻाल्हि कोन हुयो। जी नाज़रीन, तव्हां ॾिठी ॻाल्हि ॿोल नसरुल्लाह गडाणी जी अमड़ जी। शहीद नसरुल्लाह गडाणी जी अमड़ जेकॾहिं फ़रियादी थिए थी त पोइ हीउ मामिलो घणो अॻिते वेंदो। हीउ पोइ असां ॾिसूं पिया हिकु ॿी माई जिंदो जेका आहे उहा असांखे ज़ाहिर थींदे नज़र अचे पई ऐं इहा माई जिंदो जेकॾहिं बीह रही पंहिंजे केस ते ऐं पंहिंजे जेको बि उनजो फ़रियाद आहे ऐं जेकॾहिं उहो जवाबदारनि खे नॉमिनेट करे थी त हीउ मामिलो घणो अॻिते वेंदो। इहो ॾाढो ॾुखियो थी वेंदो कंहिं बि धुर जे लाइ त जेका हीअ माई जिंदो आहे घोटकी जी शहीद नसरुल्लाह गडाणी जी वालदा, इहा इन केस खे कीअं परस्यू करे थी। हाणे मां तव्हांखे अचां थो, हीअ त हिकिड़ी असांजी ॻाल्हि आहे त हीउ मामिलो अॻिते कीअं वधी सघे थो, पर अॼु जी डेवलपमेंट इहा आहे त अॼु पुलिस पारां कोशिशि कई वई त शहीद नसरुल्लाह गडाणी जो जेको मोबाइल फ़ोन आहे उहो हथु कजे, जीअं हुतां असांखे हुननि खे को क्लू मिली सघे ऐं को बि अहिड़ी लीड मिली सघे जेका उन्हनि कातिलनि ताईं पहुची सघे। अञा पुलिस माण्हू त गिरफ़्तार ज़रूरु कया आहिनि, जंहिंमें ॿुधायो पियो वञे 10 खां 12 माण्हू गिरफ़्तार आहिनि, पर अञा ताईं उन्हनि तरफ़ां का अहिड़ी मालूमात नाहे मिली सघी जंहिंमें हू पुलिस श्योर हुजे त इहो क़तल फलाणे माण्हू कयो आहे या होॾीं पहिरां वञनि था। फ़िलहालु अहिड़ी क़िस्म जी का बि शइ कान्हे, छाकाणि जेसिताईं मोबाइल न मिलंदो, मोबाइल जे आधार ते उहे नंबर्स, उहे व्हाट्सएप चैट्स, उहे मैसेंजर चैट ऐं उहे कॉल्स जेके थियल आहिनि आयल आहिनि वियल आहिनि, उहे जेसिताईं न मिलंदियूं तेसिताईं ख़बर न पवंदी। तंहिंजे करे इहो मोबाइल फ़ोन जो पुलिस वटि हुजणु, इन्वेस्टिगेशन इदारनि वटि हुजणु तमामु ज़रूरी आहे ऐं ज़ाहिर आहे उहे ई इन्वेस्टिगेशन करे सघनि था। त बहरहाल अॼु कुझु माण्हू पुलिस उते मोकिलिया, उन्हनि मोबाइल वठण जी कोशिशि कई, जंहिंमें सहाफ़ी बि वॾे अंग में सहाफ़ी उते पहुता, उन गॾु हुआ, उन महिल मोबाइल जी कोशिशि कई, मोबाइल न मिली सघियो पुलिस खे। उन खां पोइ बाद में शाम धारे मंझंदि धारे शहीद नसरुल्लाह गडाणी जो भाउ जेको आहे मरहूम जो, उहो थाणे ते पहुतो FIR कटाइण लाइ। त बाद में कुझु देरि बाद हिकिड़ो ॿियो ग्रुप आहे उहो अमड़ खे वठी थाणे ते पहुची विया ऐं उन्हनि बि FIR कटाइण जी कोशिशि कई। FIR शाम ताईं न कटिजी सघी हुई। हाणे भाउ अलॻि FIR कटाइण पियो चाही, वालदा अलॻि FIR कटाइण पियो चाही। ठीकु आहे, हुनजी फैमिली जो मैटर आहे, छाकाणि त जॾहिं भाउ FIR कटाइण पियो हुयो त हुनजी वालदा खे कंहिं चयो त जेकॾहिं भाउ इहो तुंहिंजो पुटु ॿियो जेको आहे नंढो FIR कटाईंदो त थी सघे थो इन खे बि शहीद करे विझनि, तंहिंजे करे हिन खे विच में न आण, तूं पाण FIR कटाए। जंहिं हुनखे सलाह ॾिनी हू थाणे ते पहुची वई, FIR बहरहाल न कटी सघी। हाणे थोरो तव्हांखे मां हिकिड़ो अर्ज़ु करे वञा त इन ॻोठ में हाणे गडाणियुनि जा 2 ग्रुप थी विया आहिनि। गडाणियुनि जा 2 ग्रुप जेके आहिनि, हिकिड़ो आहे जेको ख़ालिद लुंड साहब आहिनि MNA, उन्हनि सां सलाह ॾियल आहिनि। हिकिड़ो ॿियो ग्रुप जेको आहे उहो पीपल्स पार्टी जो ई जेको MP साहिबु हुआ अॻ में बारी पिथाफ़ी साहिबु, उन सां सलाह ॾियल आहिनि। हीअ 2 ग्रुप हाणे मुख़्तलिफ़ स्ट्रीम ऐं इहे 2 ग्रुप को पाण में ठहनि कोन था, छाकाणि ख़ालिद लुंड साहब ऐं पिथाफ़ी साहिब जो बि सियासी तौर ते विदिन हिकिड़ी पार्टी में ज़रूरु आहिनि, पर ॿिन्ही जो हिक ॿिए सां को ठहियलु कोन्हे। त हीउ मामिलो हाणे घणो सियासत जी तरफ़
नज़र थींदो न असांखे नज़र अचे पियो। बहितर इहो आहे त हीउ मामिलो पुलिस खे छॾिजे, हू पंहिंजी इन्वेस्टिगेशन करे। ठीकु आहे, पुलिस जा मसइला आहिनि, असांखे ख़बर आहे, पर असां बजाइनि जे जो हीउ मामिलो सियासत जी नज़र थिए ऐं उहो हुनखे पेनिट्रेट कनि ऐं FIR अकॉर्डिंगली लिखिजे ऐं सियासी FIR थी वञे, बहितर आहे। या FIR नेचुरली कटिजे ऐं उन में पुलिस इन्वेस्टिगेशन करे जेके माण्हू इन्वॉल्व आहिनि उन में साम्हूं अचनि। पुलिस चयो बि अॼु उन्हनि खे SP उन्हनि खे अॼु इहो चयो आहे त तव्हां जेका इहा FIR आहे असांखे छॾियो त नामालूम माण्हुनि जे ख़िलाफ़ु कटियूं, पोइ जेके माण्हू विच में आया इन्वेस्टिगेशन जे अकॉर्डिंगली आया उनखे असां कार्रवाई जेका बि पुलिस जी हूंदी आहे कंदा वेंदासीं। ॿियो मामिलो इहो आहे त गॾाइण जा 2 ग्रुप थी विया आहिनि, उहे पुश कनि पिया इन सॼे मामले खे। सहाफ़ियुनि जा 2 ग्रुप थी विया आहिनि। हाणे प्रॉब्लम इहो आहे ज़ाहिर आहे असांजा सभु सहाफ़ी त नसरुल्लाह शहीद नसरुल्लाह गॾाइण जहिड़ा न आहिनि। असां वटि ग्रुप्स आहिनि, पोइ उहे ग्रुप्स हिकिड़ो सहाफ़ियुनि जो हिकिड़ो ग्रुप हिकिड़े वॾेरे तरफ़ आहे, ॿियो ग्रुप ॿिए वॾेरे तरफ़ आहे, हिकिड़ो न्यूट्रल आहे, हिकिड़ो चाहे थो त इहो केस पंहिंजे न्यूट्रल ऐं नेचुरल तरीक़े सां अॻिते हले। ॿिया जेके 2 ग्रुप हिक ॿिए जे ख़िलाफ़ु लॻा पिया आहिनि। त इहो सहाफ़ियुनि जी सियासत बि तव्हांखे ख़बर असां वटि थींदी आहे। हिन ते हीउ मामिलो न आहे त इन ते को पॉइंट स्कोरिंग कजे, पर बहरहाल असांजे सहाफ़ी दोस्तनि घुरिजे पंहिंजी रिपोर्टिंग कनि, पंहिंजी सियासत पासीरे रखनि। हीउ मामिलो सियासत बाद में असांजी थींदी रहंदी। जेको बि असांजा दोस्तनि जा ग्रुप आहिनि उहे सियासत ज़रूरु कनि, हिन ते बाद में कनि, पर फ़िलहाल FIR कटिजे, मामिलो अॻिते हले, इन्वेस्टिगेशन थिए। जेतिरी में देरि थींदी ओतिरा मसइला वधंदा, न माण्हू मिलंदा, न हुनजा क्लू मिलंदा, ऐं न जेको साइंटिफिक एविडेंस आहे, टेक्नोलॉजिकल एविडेंस आहे, उहो बि ख़तमु थींदो वेंदो। तंहिंजे करे ज़रूरी आहे त हिन मामले ते असांजे सहाफ़ी दोस्त सियासत न कनि, सियासी माण्हू बि सियासत न कनि। मुंहिंजी कोशिशि अॼु इहा हुई त असां अॼु ख़ालिद लुंड साहब खे राब्ते में जेको MNA साहब आहिनि हुतां जा ख़ालिद लुंड साहब, उन्हनि सां राब्तो कयूं। हुननि खे असां कुझु क्वेश्चन्स बि मोकिलियासीं त तव्हां बेसिकली क्वेश्चन्स जा असांखे थोरो जवाबु ॾियो, जेको बि हुनजो मौक़िफ़ आहे उहो अची ज़रूरु ॾियनि। असांखे जवाबु न मिली सघियो अञा ताईं ख़ालिद लुंड साहब सां, इन करे जो हिकिड़ी वीडियो हली हुई, उन में हिकिड़ी वीडियो जेका हुई उहा हली हुई जंहिंमें शहीद नसरुल्लाह गॾाणी उन हिकिड़े काफ़िले जो पीछो कयो हो, उन में उनजी वीडियो ठही, पोइ उन ते फायरिंग थी हुई ऐं उनखे मामले खे बेस ठाहियो वञे पियो। पर असांखे जेका लुंड फैमिली जा जेके ज़राइज़ आहिनि उहे चवनि था इहो पुराणो वाक़ियो आहे ऐं सोशल मीडिया जो हिकिड़ी स्टेटमेंट ख़ालिद लुंड जी हले पई, उहा इहा चए थी त इहो पुराणो वाक़ियो आहे। इन ते बाद में नसरुल्लाह गॾाणी असां वटि आयो हो ऐं हिन मामिलो रफ़ा दफ़ा थी वियो हो ऐं हीउ मामिलो ख़तमु थी चुको। तंहिंजे करे हिन में लुंड फैमिली खे घेलणु गैर ज़रूरी आहे। सोशल मीडिया जो सभु शयूं आहिनि, पर बहरहाल असांजी कोशिशि हुई त ख़ालिद लुंड साहब खे हिन मामले ते ॻाल्हायूं हुन सां या हुनजी फैमिली में कंहिंसां ॻाल्हायूं, पर बहरहाल हीअ ॻाल्हि ॿोल हुननि सां न थी सघी आहे। हीउ फोरम असांजो ओपन आहे, जॾहिं बि चाहिनि असां आवाज़ TV त ॻाल्हाए सघूं था। छाकाणि त जेका लीड मिले पई, बारी पिताफ़ी साहब ॻाल्हाइणु चाहिनि उन्हनि सां ॻाल्हाए सघूं था, महर साहिबान ॻाल्हाइणु चाहिनि उन्हनि सां ॻाल्हाए सघूं था। सियासी माण्हुनि जी ज़िमेवारी आहे, हीउ घोटकी ज़िले जो वॾो वाक़ियो आहे। हींअर सियासी माण्हुनि जी ज़िमेवारी आहे हिन मसइले खे हल कनि, छाकाणि त इलेक्टेड आहिनि, माण्हुनि जा रिप्रेज़ेंटेटिव आहिनि, माण्हू उन्हनि खे वोट ॾिना आहिनि, हिन इशू खे रिज़ॉल्व करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। हीउ जेको मामिलो आहे भॼी वञणु हिन मां ऐं सॼे मामले खे मुंहुं न ॾियणु, मोहम्मद बख़्श महर साहब कल्ह हुते पहुता हुआ तॾहिं ते सुठी ॻाल्हि आहे तमामु। ज़ैन असांजा साईं ज़ैन शाह साहब पहुता हुआ हुते, तमामु सुठी ॻाल्हि आहे। सियासी माण्हुनि ते वञनि पिया, उते उनखे सपोर्ट कनि पिया। साना तरफ़ां जेको शहीद नसरुल्लाह गॾाणी जा ॿार आहिनि उन्हनि जी तालीम जो ख़र्चो उन्हनि भरण जो ऐलान कयो आहे। ख़ुदि मोहम्मद बख़्श महर साहब बि ऐलान कयो, महिरबानी आहे उन्हनि जी, तमामु सुठी ॻाल्हि आहे। या उन्हनि जे ॿारनि जी, असांजे सहाफ़ी वीचारा छा हूंदा आहिनि, खाइण लाइ न हूंदो आहे घर में, उन्हनि खे इहा सपोर्ट मिले पई, सुठी ॻाल्हि आहे। पर बहरहाल हिन केस खे मंतक़ी जाम ताईं पहुचाइण में बि उहा घुर्बल मदद उन्हनि खे करणु घुरिजे। जेकर हिन तां भॼंदा ऐं हिन तां पंहिंजो पुलिस ते प्रेशर करे शयूं मटाईंदा या चेंज कराईंदा, इहो हलंदो कोन। सहाफ़ी जेके आहिनि मौजूदु आहिनि, सोशल मीडिया एक्टिव आहे, खणी तव्हां फॉर्मल जेके रस्मी सहाफ़ी इदारनि सां लाॻापियल आहिनि उन्हनि जा शायदि तव्हां ज़बान बंदी करे सघो था, सोशल मीडिया जी नथा करे